इस्लामी सहकारी तंजीम पारां अरब मंसूबे तहत गज़ा जे नए सिर ॾांहुं जी हिमायत। गज़ा मां फ़लस्तीनी अवाम खे जबरी बेदख़ल करण जे अमरीकी तजवीज़ रद्द। इस्लामाबाद इस्लामी सहकारी तंजीम जे परॾेही वज़ीरनि जो जिद्दे में गैर मामूली इजलास। परॾेही वज़ीर साहब राज चयो आहे त पाकिस्तान फ़लस्तीनी अवाम सां गॾु बीठल आहे ऐं अरब लीग जे फ़ैसिले जी भरपूर हिमायत करे थो। गज़ा जी बहाली सां गॾु इसराइली फ़लस्तीनियुनि ख़िलाफ़ जारी ज़ुल्म बंदि करे ऐं आलमी क़ानूननि जी पासदारी करे। ईरान पारां एटमी प्रोग्राम ते ॻाल्हियुनि जे हवाले सां ट्रंप जे ख़त मिलण जी तरदीद। ईरानी सफ़ारतखाने जे तर्जुमान चयो आहे त अञा ताईं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफ़ां एटमी प्रोग्राम जे हवाले सां को ख़त नाहे मिलियो। मौजूदा सूरतहाल में वाइट हाउस सां सिधी रीति ॻाल्हियूं नथियूं थी सघनि। ईरानी परॾेही वज़ीर सैद अब्बास इराक़ची चयो आहे त जेसिताईं ईरान ते अमरीका जूं सख़्त पाबंदियूं बरक़रार हूंदियूं उन वक़्त ताईं एटमी प्रोग्राम ते ॻाल्हियूं नथियूं थी सघनि। बलूचिस्तान के ज़िले ज़ोब में ज़लज़ले जा लोडा मेट ऑफ मौजब ज़िलज़िले की शिदत 4.8 ऐं ऊंधाई 18 किलोमीटर हुई। ज़लज़ले जो मरकज़ ज़ोब का 135 किलोमीटर ओभर ॾखण में हो। ज़लज़ले सबबि माण्हू ख़ौफ़ में वठिजी विया ऐं घरनि खां ॿाहिरि निकिरी। वकीलनि जे मुसलसल एहतजाज बाद नेट फ़ारूक लंजार बदली। अदील चांडियो नओं एसएसपी हैदराबाद मुक़रर। नोटिफिकेशन जारी। आईजी सिंध एसएसपी फ़ारूक लंजार के घरू वज़ीर जो प्रिंसिपल स्टाफ ऑफिसर मुक़रर करे छॾियो। एसएसपी के हटाइण ते वकीलनि जो जशन। दुहिल शहनाइनि ते रक़्स नारेबाज़ी। सिंधु दरिया मां केनाल कढण जी 6वीं आइनी तरमीम ख़िलाफ़ अॼु हैदराबाद खां कराची ताईं लॉन्ग मार्च कयो वेंदो। डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे सदर जो चवणु आहे त फ़ारूक लंजार सां ज़ाती दुश्मनी न हुई पर हुन ॿिनि इदारनि खे पाण में विढ़ायो। अॼु कराची ताईं लॉन्ग मार्च करे केनालनि ऐं 6वीं तरमीम ख़िलाफ़ एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो। सिंध में पानी जो बहिरान वधी वियो। डाउन स्ट्रीम में वारी वारी सामूंडी पट्टी समेत पुछड़ी वारनि इलाइक़नि में पानी आणण लॻ। तरबेला ऐं मंगला नेम में पानी जी सतह डेड लेवल ताईं पहुची वई। इसा रबीअ जे बाक़ी मुंदनि लाइ पानी जी खोड़ 30 खां 35 सैकड़ो ताईं पहुचण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। इसा नई एडवाइज़री जारी कंदे चयो आहे त सिंध में 14 ऐं पंजाब में 20 सैकड़ो पाणी जी खोट आहे। बरसातूं न पयूं त शॉर्टफॉल 35 सैकड़ो ताईं वधी सघे थो। पाणी जी खोट खे नज़र में रखंदे सूबनि खे एहतियाती उपाउ अख़्तियार करणु घुरिजनि। सिंध सरकार सिंधु दरिया मां केनालनि जे मामले ते ॿीहर सीसीआई जो इजलास घुराइण जो मुतालबो करे छॾियो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम महमूद जो चवणु आहे त सिंध सरकार सिंधु दरिया मां केनाल कढण जी मुखालफ़त कई आहे। सिंध जे हिसे मां कंहिंखे हिकु फुड़ो बि खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। वरी वज़ीर सैद मुराद अली शाह वज़ीर आज़म खे ख़त लिखी सीसीआई जो इजलास घुराइण जो मुतालबो कयो आहे। सिंधु दरिया ते केनालनि बाबति सिंध जा ख़दशा ॿुधण लाइ इरसा जो इजलास बि तलब कयो वञे। रमज़ानुल मुबारक जे महीने में पीटीआई बानी खे आज़ादु थियणु घुरिजे। जेल मां ॿाहिरि अचे खेसि मुल्क ऐं इदारनि ख़िलाफ़ साज़िशूं बंदि करणु घुरिजनि। पीपी शहीद भुट्टो जे बानी शहीद मीर मुर्तज़ा जे पगदार पुट ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर चयो आहे त हू मरी वेंदा पर सिंधु दरिया ते केनाल अॾण न ॾींदा। सिंध जो पाणी विकिरो करण में पीपी जो हथु आहे। वफ़ाक़ सां गॾु सिंध सरकार बि सिंधु दरिया मां केनाल कढण जी ज़िम्मेवार आहे। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी मिलणु घुरिजे। सिंधु दरिया आज़ादु हुजे। सिंध यूनिवर्सिटी जी शागिर्दनि ते पुलिस जी लठबाज़ी शर्म जोॻो अमल आहे। सिकंदराबाद वेझो हथियारबंदनि फायरिंग करे ॻोठाणे खे क़तल करे छॾियो। गुलबहार चांद जो मढ़ अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो तकरार जो नतीजो लॻी रहियो आहे। मामले जी वधीक जांच कई पई वञे। आई चैंपियंस ट्रॉफी जो ताज कंहिंजे मथे ते सजंदो फ़ैसिलो आचर ते थींदो। फाइनल में दुनिया जूं बहितरीन ऐं मज़बूत भारत ऐं न्यूज़ीलैंड जूं टीमूं आम्हूं साम्हूं। कीवीज़ खे धचको। फास्ट बॉलर मेट हेनरी ज़ख़्मी।